अस्सलाम वालेकुम। मिशन वडी न्यूज़ नेटवर्क में भलीकार ख़बरों सां शेयर कंदा हलूं। ऑल पाकिस्तान कुंभार इताद जे चेयरमैन डॉक्टर इमरान इस्लामाबाद का वफ़द की सूरत में मिशन वडी पहुतो, जिते हुनजो शानदार इस्तक़बाल कयो वियो। गॾु आयल मुअज़्ज़िज़ीन के गुलनि जा हार पाराया विया। नई बाडी की पिणु चूंड कई वई, जंहिंमें सदर हाफ़िज़ ज़ोएब कुंबर, नायब सदर ज़ाहिद जानी, जनरल सेक्रेटरी ज़फ़र कुंबर ऐं ॿिया उहिदेदार चूंडिया विया। अॻवाननि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त कुंबर क़ौम के तइलीम सां ई तरक्की याफ़्ता क़ौम बणाए सघिजे थो। असां कुंबर क़ौम जे हर मसइले खे पंहिंजो मसइलो सम्झी हल कंदासीं। जॾहिं त मरकज़ी तर्जुमान हाजी अब्दुल गफ़ार, ज़िले टंडो अलायार जे सदर गुलाम मुस्तफ़ा कुंबर पिणु वफ़द में शामिल हुआ। जॾहिं त आख़िर में मिशन वडी जी कुंबर बिरादरी पारां डॉक्टर इमरान जो शुक्रिया अदा कयो वियो। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ विज़िट करियो असांजी